मशहूर सियासी ऐं समाजी अदबी कारकुन मरहूम मोहम्मद मूसा जोखियो जी सारोणियुनि खे सारण लाइ प्रेस क्लब बदीन में हिकु तैरियाती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें वॾी तइदाद में सहाफ़ियुनि, सियासी, समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि शिरकत कई। इन मौक़े ते मुक़ररीन डॉक्टर आकाश अंसारी, आफ़त निज़ामानी, अली इज़हार सुमरो, प्रोफेसर शरफुद्दीन टालपुरनि ॿिनि ख़िताब कंदे चयो त मोहम्मद मूसा 1970 वारे ॾहाके में नौजवाननि खे तरक़ी पसंद सोच समेत अदब ॾांहुं राग़िब करण जी शुरूआत कई। मौजूदा सुलझियल ऐं तरक़ी पसंद सोच जी नौजवान जो वॾो लॾो संदसि महिनतनि जो नतीजो आहे। मोहम्मद मूसा जोखियो असांजो साथी हो, दोस्त हो, वो असांजो उस्ताद हो, असांजो महबूब दोस्त बि हो, साॻिए वक़्तु असांजो वॾो हो। जोखियो असल में सदीअ जी हिकिड़ी अखिरई आहे जंहिंजे ऑब्ज़र्वेशन में ही सिंध इलाइक़े जूं सियासी, समाजी, अदबी सरगर्मियूं रहियूं आहिनि। शुरूआत कई पंहिंजो अदब जी, तरक़ी पसंद अदब जी तहरीकुनि में गॾु रहियो, फाज़िल साहब सां गॾु रहियो। उन असां सभिनी में पुरजोश पुरअज़म ऐं सदा हयात ख़्याल जेके आहिनि से पालोटू करे असां में दाख़िल कया। तैरियती मेड़ाके खे मीर बुलदी, अब्दुल मजीद मल्ला, अली अहमद जोखियो, फ़कीर ज़ुल्फ़कार अलन, नुजूण जो सत्तार जोखियो, गनी जोखियो समेत प्रेस क्लब जे सदर तनवीर आराई, शौकत मेमन, गुलाम मुस्तफ़ा जमाली, हाजी ख़ालिद महमूद ऐं ॿियनि पुर ख़िताब कयो। कैमरामैन रजब राय मूसा शकूर मेमन, सिंध TV न्यूज़ बदीन।